जंहिं बि मुंहिंजे लाइ बाहि बारी आहे न, उन दुश्मन खे कंध में रसो विझी फाहो ॾेई फटकाईंदुसि। इंसाफ खपे, इंसाफ खपे, मज़लूमन खे इंसाफ खपे। पाप नगर पंहिंजो बंदि कयो, हक़ ऐं सच जो इंसाफ खपे। सच खे ॾे सूली, सच खे ॾे सूली। मतलब जूं मंडिलियूं बंदि कयो, सच सूली चाढ़ण बंदि कयो। इन मुंहुं जा भाग्या जाग्या आहिनि, पूरी दुनिया सजाइण बंदि कयो। मिटाए 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 सच जो नाम निशान मिटा। मचाए 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 कूड़ जूं मंडलियूं मचा। सच खे ॾे सूली, सच खे ॾे सूली, सच खे ॾे सूली, सच खे ॾे सूली। जागो जागो तो जागो, वक्त सुम्हण जो नाहे। जागो कूड़ खे हाण मिटाइण जो वक्त अची वियो आहे। जागो कूड़ खे हाण मिटाइण जो वक्त अची वियो आहे। जागो सुम्हार 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 हक़ जे साथिन खे सुम्हार। जलाए 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 गरीबन जूं जुगियूं जलाए। सच खे ॾे सूली, सच खे ॾे सूली, सच खे ॾे सूली। गरीब अबोझ आहे, पेट बुखायल माण्हू असांखे पंहिंजो हमदर्द सम्झनि। इन करे मां चाहियां थो त असां पंहिंजो पहिरियों जलसो गाॾनि ते शुरू कयूं ऐं इन जी तयारी करे छॾ। जीअं ई आकिल ख़ान जो जलसो ख़तम थिए, असां पंहिंजे जलसे जी तयारी शुरू कयूं। उन्हनि तव्हांजे लाइ को कम न वरितो। तव्हां ॾिठो त न तव्हां हाणनि वटि, न तव्हांजे तक में को स्कूल ठहियो, न का अस्पताल ठही, न रोड रस्ता ठहिया, बल्कि पीअण जे पाणी जी सहूलियत बि तव्हां मोहणनि खे या हिन तक में कंहिंखे बि न मिली सघी। हिन छर, हिन पाणी, हिन ढंढ जा गैरतमंद ऐं गयूर दोस्तो तव्हां सां पुराणे वक़्त में वैसा खातियूं थींदियूं रहियूं आहिनि। ज़मानत जा कागज़ तव्हांजे हथ में आहिनि। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां पंहिंजे दोस्त दादन ख़ान खे वठी वञां। ठीक है मीर साहब, तव्हां पंहिंजे दोस्त दादन खे वठी वञी सघो था, पर मुंहिंजी ॻाल्हि बि हिकिड़ी गौर सां ॿुधो। घणो वक़्तु तव्हांजे दोस्त दादन खे मां ॿाहिरि रहण न ॾींदुसि। असद साहब, जेकॾहिं हिक ई तलाउ में रहणो आहे त मगरमच्छ सां वेर न पायो। इहो ई तव्हांजे लाइ सुठो रहंदो। मगरमच्छ त छा, मूं बागुनि जूं वाछूं चिरे छॾियूं। मीर साहब, मां तव्हांखे हिकु सलाह ॾींदुसि। हाणे वक़्तु अची वियो आहे, पंहिंजा पेर संभालियो, प्लीज़ पंहिंजा पेर संभालियो। हिन क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत कयो। मीर साहब, जेकॾहिं तव्हांखे हिते रहणो आहे त बाक़ी
चोरन जी मुल्क जो खजानो लुटण छॾे ॾियो। मीर साहब, जेकॾहिं केर बि में कंदो त असद अब्बास उनखे ईअं करणु कॾहिं बि न ॾींदो, कॾहिं बि न। इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु कंहिंखे थो लोॾे। हीउ वक़्तु कावड़ जो न आहे दादनि खां न। हाणे कावड़ खे छॾियो, इलेक्शन वर्क शुरू थी चुकी आहे। चारई तरफ़ मंडलियूं मची वयूं आहिनि। मुंहिंजी सॼी संगत नाराज़ थी वई आहे। मां चाहियां थो त उनखे वञी राज़ी कयां। त पोइ तव्हांखे कंहिं रखियो आहे? वञो न मीर साहब, वञी हुनखे राज़ी कयो। पर मां चाहियां थो तव्हां मूंसां गॾु हलो। कंहिं तरफ़ हलणो आहे? अलयार ख़ान सुल्तान ऐं आकिल ख़ान तरफ़। न मीर साहब न, उन्हनि तरफ़ मां कोन हलंदुसि। जेकॾहिं मां वर्क शुरू कयां त मुंहिंजे जलसनि जुलूसनि में तव्हां शामिलु कोन थींदो? शामिलु थींदुसि मीर साहब, पर उन खां पहिरियां मूंखे मुंहिंजो प्लाट आज़ादु कराए ॾियो। उन लाइ तव्हांखे नई कारखाना जुड़ण जो इंतज़ारु करणो पवंदो। न मीर साहब न, जेकॾहिं तव्हां चाहियो था न त मां तव्हांजो भरपूर साथ ॾियां, उनजे लाइ तव्हांखे मुंहिंजो प्लाट ख़ाली कराए ॾियणो पवंदो, या त वरी प्लाट जा 2 करोड़ ॾियणा पवंदव। जेकॾहिं ईअं नथा कयो त पोइ तव्हां मूं में का बि उमेद न रखिजो। सरकार, दादनि जे हथ में हिन महिल छा रहियो आहे जो हरू भरू हुनखे मिनथू था कयो? इहो हिकिड़ो घोट दादनि खां नाराज़ आहे। अञा बि 4-5 घोट दादनि जी मुठ में आहे। सरकार, हिननि ॻोठाणनि जो असर ॾिसी हू बि दादनि खां दिलि खणी विया। जेकॾहिं असां हुननि जे मथे ते हथु रखियो न त ॿिया ॻोठाणा बि असांजो साथ ॾींदा। सरकार, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे मुजीब, त पोइ वञी ॻोठ वारनि सां मिल ऐं उन्हनि खे चओ त मीर साहब तव्हांजे दुख सुख में तव्हां सां गॾु आहे। जेको वणे तरीक़ो इस्तेमालु करे उन्हनि जे दरनि ते हलणो पियो त हलंदासीं। दादनि ख़िलाफ़ उन्हनि जा कन फाड़े। जी सरकार, मां अॼु ई हुननि सां मिलां। चए सही न आहे, तूं घर हल। मां पंहिंजो कमु ख़तमु करे तुंहिंजे पोयां अचां थो। न बा न, मां पंहिंजे हिसे जी सफ़ाई ज़रूरु कंदुसि। पुट तोखे बुखार आहे, ज़िद छॾ, घर हल। अबा, कामरेड छा चवंदा आहिनि, जेको कमु नथो करे उहो बेमाननि में शुमार हूंदो आहे। पुट तोखे बुखार आहे, कमु तोखां कोन थींदो। अबा, सभु कंहिंखे पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करणो ई पवंदो। जेकॾहिं हिन मुल्क खे सिंगारणो ऐं संभालणो आहे त हर माण्हूअ खे पंहिंजो फर्ज़ पूरो करणो पवंदो। अॼु तूं बि ॻाल्हियूं कामरेटनि वारियूं करीं थो पुट। अबा, कामरेट सच चवंदा आहिनि त हर को पंहिंजे पंहिंजे हिसे जो ईमानदारीअ सां कमु करे न त हिते गंद थिए ई कोन। पुट ला कंदो, सभु को पंहिंजी ज़िम्मेवारीअ खे तमामु जल्दी सम्झी वेंदो। तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो सिंध आहे। माण्हू सभु सिंधू सॾींदा आहिनि। ॾिस दरिया, इहा आहे असांजी सिंध। असां पंहिंजी सिंध खे किथे बीहारियो आहे? दरिया, सिंध असांखे छा ॾिनो आहे ऐं असां सिंध खे
छा पिया ॾियूं जन्नत मिसल सिंध खे असांजी कचरे जे ढेर ते पहुचायो आहे। काॾे वई असांजी सिंध? चंद सिकनि जे बस असां पंहिंजी सिंध खे विकिणी छॾियो आहे। असां पंहिंजे घर जे लाइ पंहिंजे ॿारनि जे लाइ त सभु कुझु करण जे लाइ तयार आहियूं, पर पंहिंजी जनम भूमि खे विसारे वेठा आहियूं। सिंध जी सूंह सभ्यता ऐं कल्चर खे विसारे वेठा आहियूं। छा दरिया काल जंहिं धरती जे मथां प्यार जा गीत गूंजंदा हुआ, अॼु असां हुन सिंध खे बारूद जे वण चाढ़े छॾियो आहे। शाह सचल ऐं सामी जी धरती खे असां दहशत करनि जे वर चाढ़े छॾियो आहे। पर दरिया हाणे ईअं न थींदो। हाणे असां ईअं करण न ॾींदासीं। हराम खोरनि खां, रिश्वत खोरनि खां ऐं पलीत ज़हननि खां हाणे हिन सिंध खे आज़ाद कराइबो। जे हिते रहणो आहे न दरिया ख़ान, त पंहिंजी जनम भूमि जे लाइ ज़िंदा रहणो आहे। बजाए कढणो आहे उन्हनि कमियुनि खे जंहिं हिन धरती जो रत पीतो आहे। यादि रखिजांइ दरिया ख़ान, यादि रखिजांइ, हिन मुंहुं जा भाग्य ज़रूर जाॻंदा, ज़रूर जाॻंदा। बाबा अॼु राति मीर साहब तव्हां सां ख़ुशियूं वंडण थो चाहे। मुजीब साईं, ख़ुशियूं असां वटि रहियूं किथे आहिनि? मुजीब असां त ॾुखनि में पिया पलजूं। पीड़ाऊं असां जूं मुक़दर बणिजी वियूं आहिनि। हाणे असांखे असांजे हाल ते छॾे ॾियो। असांखे कंहिंजे बि सहारे जी ज़रूरत न आहे। जॾहिं वोट मथां आया तॾहिं आयो असांजो हाल पुछण। बाबा असांखे वोटनि जी लालच न आहे। मीर साहब चाहे थो त अॼु राति तव्हां सां गुज़ारियां। जेकॾहिं तव्हां मीर साहब लाइ हिते महफ़िल मचायो था न, पोइ थी सघे थो मीर साहब तव्हां लाइ कुझु न कुझु करे। असांखे घर त ठाराए ॾींदव न? मां तव्हां सां वाइदो थो कयां, तव्हांजे घरनि जे मथां जेको बि ख़र्चु ईंदो न, उहो मीर साहब कंदो। पोइ त भली अचे असांजे अखियुनि ते। मूं चए त थो, पर ख़र्च किथे कंदा? जेकॾहिं हिते आयो कुझु न बि ॾिनई त खणी बि कुझु कोन वेंदो। हाणे तव्हां सभु छा था चओ? ठीकु आहे, हाणे मचायूं था ॾुखनि में सुखनि जी महफ़िल। बाबा मीर साहब खे चजां त असांजे भंगिड़ीअ जो बंदोबस्त कयो अचे। बाबला प्यालो प्रीत जो पींदासीं त महफ़िल में बि मज़ो ईंदो। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे, सभु कुझु थींदो। ठीकु आहे बाबा, हाणे मां हलां थो। नालो छा आहे? मुंहिंजो नालो सिंध आहे। माण्हू सभु सिंधू सॾींदा आहिनि। ॾिस दरिया, इहा आहे असांजी सिंध। असां पंहिंजी सिंध खे किथे बीहारियो आहे। अबा तूं रोई पियो? न न, मां रोवां किथे थो? मां त रोवां कोन पियो। ही तुंहिंजी अखियुनि मां सावण जीअं मींहुं पियो वसे। ॾिस अबा, मूंखां का ग़लती थी वई आहे छा? न पुट, तोखां ग़लती न थी आहे, मूंखां ग़लती थी आहे पुट। छो जो तुंहिंजो नालो मूं
सिंध रखियो आहे न ऐं पुट मूंखे तुम्हें सिंध थी नज़र अचे मूंखे पंहिंजी सिंध नज़र थी अचे ही अखियूं आशिक बार इन करे आहिनि त मां तुंहिंजो ऐं पंहिंजी सिंध जो हक़ अदा न करे सघियो पुट अबा तो हक़ अदा कयो आहे पंहिंजी धीअ सिंधू जो बि ऐं सिंध अमर जो बि तो बस जेको आहे सो तूं त करी पियो न अबा पंहिंजो पैगाम दर दर ते पहुचाईंदो मूंखे यकीन आहे त हाणे सुजागी ज़रूर ईंदी तूं दिल न लाइ अबा मां पंहिंजो मथो पत्थर सां थो टकराया रोवण निगार जो आहे त ही असांजी क़ौम मुर्दा क़ौम आहे पंहिंजो माज़ी पंहिंजो हाल विसारे चुकी आहे पुट पोइ मां छो न पंहिंजी धीअ खे झंझोड़ियां पुट ही छो न पंहिंजी ज़िंदा वण जो सुबुह था ॾियनि केसी ताईं आख़िर नाने मुठ पाण में का मंदा चो पुटनि खे त जागो वक़्तु अची वियो जागो पंहिंजे हाल जे लाइ पंहिंजे मुस्तक़बिल लाइ जागो ज़िंदा दिलि इंसान उहो हूंदो आहे जेको पाण आहे न पंहिंजी क़ौम लाइ चवंदो आहे उन खां जो पहिरीं पंहिंजे इतिहाद जे वर्कनि मां मिटिजी वञो अरे खुदारा जागो ये वक्त जागने जो जागो दादन खान जेकॾहिं तव्हां पाण इलेक्शन में नथा बीहो त पोइ मुंहिंजो साथ ॾियो छो त सुल्तान ऐं नबन खान बि मूंसां वाइदो कयो आहे पर मूं त ॿुधो आहे त हिन साल इलेक्शन में नबन खान पंहिंजा फार्म भराया आहिनि दादन खान उनखे मां पाण ई थो खणायां रुगो तव्हां साथ ॾियण जो वाइदो कयो न आखिर खान फिलहाल मां तोसां को बि वाइदो नथो करे सखणो दिलासो ॾियो हा तब दिलि ख़ुशि थी वञे न आखिर खान न मां सखणा दिलासा कोन ॾींदो जेकॾहिं मां तोसां वाइदो कयां हा न त भरपूर साथ निभायां मां ॿियनि माण्हुनि वांगुरु थोरी आहियां जो दिलि में हिकिड़ी ऐं ज़बान ते वरी ॿी इन इलेक्शन में भला कंहिंजो साथ पियाजो मीर साहब जो साथ ॾींदो ॿियो वरी कंहिंजो ॾींदो मीर साहब मूंसां हेॾी कई आहे अञा हुनजो साथ ॾींदुसि असां ख़बर ॿुधी आहे त मीर साहब तव्हांजे ॻोठ वारनि सां अॼु राति महफ़िल पियो मचाए हली मचाइण ॾे मीर साहब खे मंडलियूं पर जेकॾहिं वक़्तु आयो न ज़रे ज़रे जो हिसाब वठंदोसांस मीर साहब छा थो सोचे मुंहिंजे ॻोठाणनि जे मथे ते हथु रखी वोट वठंदो न मां आहियां मूं वोट थो वठी रब लगे गुल जड़ो यार गुलाब जे गुल जड़ो यार सब तो सुनो मुझो प्यार रब लगे गुल जड़ो यार सब तो सुनो मुझो प्यार छो जानिया जी छो पीरिया जी गिला कया मत लख बेरा बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया रब लगे गुल जड़ो यार सब तो सुनो मुझो प्यार छो जानिया जी छो पीरिया जी गिला कया मत लख बेरा बिस्मिल्लाह कया हाँ
साहब जी मचायल मंडल खे मातम में बदलाया तो वञो वञो जल्दी वञो। सितारन जहरी जोड़िया पहजी हर पासे आ शोर रुगो बहवा पहजी चंद सितारन जहरी जोड़िया पहजी हर पासे आ शोर रुगो बहवा पहजी लखन में एक सरकार सेब तो सुनो मुझो प्यार देव बाबा साईं हमरा आया कम करे कोई मोटंदा ना मारन ना जैसी ताई बागी नथी मरन ना ऐसी ताई मुझे अंदर के सुकून नहीं दो। जाते रखे तो पैरों ते सुरहानों थे जेका नजर दिल भर दी उठे मुकानों थे जाते रखे तो पैरों ते सुरहानों थे जेका नजर दिल भर दी उठे मुकानों थे मुझी सुनो मुझो सिंगार सुनो मुझो प्यार छो जानिया जी छो पीरिया जी गिला कया मत लख वेरा बिस्मिल्लाह कया। उदार साईं मीर साहब के ठहर प्रोग्राम ते पानी हाराया उदार साईं गरीबन जूं झोगियूं साड़े खाद जो ढेर बनाया है सफा ढेर। मीर साहब तो छा सोचो हो तो तू मुझे गोठ वारन के बेवकूफ कंदे ऐं मां खामोश रहंदुस ना मीर साहब ना ओ अना दादन खान के सुञातो ही नाहे। दादन खान वो देव आ जेको तुझे पेर नठा जमीन छिके वठंदो ऐं तोखे खबर ही न पवंदी। मिस्टर जाबिर गरीबन जी झुगिन के बायूं ॾेई साड़े रख कयो वियो हो। उन्हनि गरीबन दादन खिलाफ FIR दाखिल कराई हुई। छा थियो हुनजो? सर उन्हनि FIR न हुननि NC कटाई हुई ऐं अॻिते हली हो केस ताईं हथ खणी आहे। हथ खणी आ या तो मिस्टर जाबिर खान तो उन्हनि गरीबन खे हिरासा करे भॼाए छॾियो ऐं उन जे बदिले में मिस्टर जाबिर तो दादन खान खां इनाम वरितो। सर तव्हां असांजे मथां ग़लति इल्ज़ाम नथा हणी सघो। मिस्टर जाबिर जेकॾहिं ईअं नाहे त पोइ तव्हां
या ताईं ख़ामोश छो वेठा आहियो? सर मां ख़ामोश न आहियां वेठो, न आहियां वेठो ख़ामोश। जिन ग़रीबनि जी झुगियुनि खे बाहि ॾिनी ऐं रख कयो, उहो जवाबदार तव्हांजे साम्हूं लाकब में बंदि आहे। सर असुल मुजरिम इहो अथव जेको तव्हांजे साम्हूं बीठो आहे। छा ही कबूलदार थियो आहे? न सर। पोइ मिस्टर जाबिर, तव्हां कीअं था चओ त असुल मुजरिम ही आहे? तव्हां मुकमिल कानून बणजण जी कोशिश न कयो मिस्टर जाबिर। सर इहा असां न, अवां पिया कोशिश। मिस्टर जाबिर, तोखे ख़बर न आहे हिन वक़्तु तूं कंहिंसां ॻाल्हाए रहियो आहीं ऐं तुंहिंजे साम्हूं केरु बीठो आहे? सभु ख़बर आहे, ईअं न आहे थींदो सर। तव्हां सभिनीनि जे साम्हूं हिकु सीनियर ऑफिसर जी वेठा बेइज़ती कयो, मां इहो बर्दाश्त न कंदुमि। बहितर इहो आहे तव्हां मुंहिंजो ट्रांसफर कराए छॾियो। बहाना करे मिस्टर जाबिर, तव्हां हितों भॼण था चाहियो? शाम ताईं असुल मुजरिम हिन लाकब जे अंदरि ॾिसण थो चाहे, हिन लाकब जे अंदरि। पोइ छो न केॾो बि बासर छो न हुजे या इलाइक़े जो मिनिस्टर छो न हुजे, ऐं पूरी रिपोर्ट शाम ताईं मूंखे मिलणु घुरिजे। हाणे घणो थी वियो असद अब्बास, घणो थी वियो। तुंहिंजो बंदोबस्त करणो पवंदो, या हिन पाणे ते तूं रहंदे या मां। किथे ईअं त न आहे त मीर साहब हुननि खे हमदर्दी बि ॾेखारे थो ऐं हुननि जे ज़ख़्मनि मथां मरहम सां गॾु लूणु मिर्च बि बुरके थो? अगर मीर साहब वॾो खिलाड़ी आहे, हू पंहिंजे मतिलब जे लाइ कुझु बि करे सघे थो। मीर साहब जो जलसो नाकाम थी चुको आहे, हाणे तव्हां पंहिंजे जलसे जी तयारी कयो। जलसो अहिड़ो थियणु खपे जो ॾिसण वारनि जा ॾंद खटा थी पवनि। सरकार जेको बि असांजे जलसे खे ॾिसंदो न, उन्हनि जे ॾंदनि में आङुरियूं अची वेंदियूं। जे ॻोठ जे सभिनी अबोझ ऐं ग़रीब माण्हुनि खे गॾु कयो ऐं उन जलसे में सिर्फ़ु उहे ई हुजनि। जेकॾहिं असांखे उन्हनि जूं दिलियूं खटणियूं आहिनि, असांखे उन्हनि जे विच में जलसो करणो पवंदो, तॾहिं ई असां उन्हनि जूं दिलियूं खटे सघंदासीं। मेरा ये केर था थी सघनि? ग़रीबनि जूं जुगियूं जलाइण वारा इहे केर था थी सघनि? ये असांजी सियासी गेम आहे दरिया। पंहिंजा मक़सद ऐं मतिलब हासिल करण जे लाइ ग़रीब माण्हुनि खे सर्कस जे जोकर जीअं नचाइनि था पिया। अबा, इहा ॻाल्हि तव्हांखे त सम्झ में अचे थी, छा जंहिंजा घर सड़िया आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी हूंदी? अमा, जॾहिं को दरिया में बुॾंदो आहे न त कख खे बि पंहिंजो सहारो सम्झंदो आहे। हिनमहिल हुननि मिसकीननि जी कश्ती लहरनि में आहे, उन्हनि तरफ़ जेको बि हथु वधाए थो न त हू इहो सम्झंदा त इहो असांजो सॼण आहे। पर अमा, हुन तरफ़ जेको बि वधंदड़ हथु आहे न त हुननि खे इहा ख़बर न आहे त इहो असांजी कश्ती खे बचाइण अचे थो या ॿोड़ण। पर अमा, हू हर वधंदड़ हथ खे हू पंहिंजो सहारो सम्झंदा आहिनि। मेहराण, जेको ॿाहिरि थिए थो सो थियण ॾे। तूं पंहिंजे घर जो सोच। जॾहिं तूं पंहिंजे घर जी ज़िमेदारियूं पूरियूं न कयूं न त तूं छा मुल्क ऐं क़ौम जो ठीको खयो आहे? कलसूम, उहे कम ज़र्फ़ माण्हू आहिनि जेके पंहिंजी ज़ात लाइ सोचींदा आहिनि। उतम चवंदा आहिनि उन्हनि खे जेको पंहिंजी क़ौम लाइ सोचनि ऐं पंहिंजी क़ौम जे लाइ कमु अचनि। मेहराण उहे वक़्त खां अॻु माण्हू मारिया वञनि था। अमर हूंदा आहिनि उहे दरिया, उन्हनि खे मौत कॾहिं मारे न आहे सघंदो। इतिहास जे वर्कर में सोननि अखरनि सां उन्हनि जा नाव सजाया वेंदा आहिनि जेके क़ौम लाइ जीअनि ऐं क़ौम लाइ मरनि। तव्हां उत्तम, तव्हांजा वीचार उत्तम, पर जिन जे साम्हूं तव्हां दलील ॾियो पिया उन्हनि जो फ़िक्र एतिरो मज़बूत न आहे जो तव्हांजे ख़्यालनि ताईं पहुची सघे। अम्मा, मां को फ़लसफ़ो कोन थो ॻाल्हायां, मां हिकु आम लफ़्ज़ ॻाल्हायां थो आम माण्हुनि लाइ।
बस वक़्तु अची वियो आहे जागो ऐं पंहिंजी ज़मीर खे झिझोड़। माण्हू त आहे पोइ छो न पंहिंजी क़ौम जे लाइ को चङो कमु करे मरिजे, ज़िंदगी बि अमर बणिजी वञे ऐं मौत बि हुनखे मात ॾेई न सघे। अलाह हयाती ॾे पुट दोदे खे, हफ़्तो थियो आहे घर में मुंहुं ई कोन कयो अथसि। इहो बि कोन थो सोचे त घर में को इंतज़ार में हूंदो। जेकॾहिं दोदा खे घर में विहारणो थी न त हुन जूं लाऊं लारायसि, घोट बणायसि। जॾहिं हिन घर में कुंवार ईंदी उहा ई दोदा खे क़ाबू कंदी। तूं ऐं मूं लख कोशिशूं कंदासीं न तॾहिं बि दोदा घर में कोन विहंदो। खणी दोदा खे शादी लाइ राज़ी कयां, पर तूं छा थी सम्झी? महिराणी कलसूम मञीदा? महिराणा कलसूम सां तूं ॻाल्हाए ॾिस, जेकॾहिं मञनि था त शादीअ जी तारीख़ वठी अचनि। दोदा खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? करणो त ईअं पवंदो, जे शादी जी तारीख़ बदिजी वई न दोदा कंध कोन कढाईंदो। हाणे हिकु ॾींहुं कढी महिराणा कलसूम सां मिली अचु। पर ॿुध मरियम, तूं कान हलंदीअ छा? जेकॾहिं न मञूं त ॿई गॾु हली पोती मेड़ विझंदासीं। अलाह कंदो त महिराण मञींदो। मां सुभाणे ई वञी शादी जी तारीख़ वठी थो अचां। मचाए मचाए कूड़ जूं मंडलियूं मचाए 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 कूड़ जूं मंडलियूं सच खे दे सूली सच खे दे सूली सच खे दे सूली सच खे दे सूली। चइबो त शफी ख़ान फ़र्क़ शुरू करे छॾी आहे। पाण खे ग़रीबनि जो हमदर्द हॾॾोखी साबित करण लाइ कॾहिं गाॾनि ते वञी चढ़ी वेठो आहे। जी सर। कमीनो कंहिं जाइ जो ॾाढो असांखे ॾुखियो कंदो। सर, गॾह गाॾनि ते वेहण सां माण्हू को हुनखे वोट थोरी ॾींदा। तूं भुलियल आहीं मुजीब। हाणे माण्हू हुनखे पंहिंजो हमदर्द ऐं हॾॾोखी सम्झण लॻा आहिनि। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त केॾो अंदर जो पलीत इंसान आहे शफी ख़ान। जलाए 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 गरीबनि जूं जुगियूं जला मुंहिंजो शान शफी ख़ान शफी ख़ान सच खे दे सूली सच खे दे सूली सच खे दे सूली सच खे दे सूली। इन इलेक्शन में तव्हांखे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो। आकिल खान तुंहिंजो साथ तॾहिं अञा ॾिनई आहे, उमेद हुजे त तूं चढ़ंदे हूअं ई बि कोन, बाक़ी साथ चढ़जे। इहा तव्हांजी भुल आहे दादन खान। माण्हू हींअर मीर साहब खां दिलि शिकस्ता थी विया। आकिल खान, माण्हू मीर साहब खे न पर पार्टी खे ॾिसंदा। मञा थो त न मीर साहब जहिड़ो कमीनो इंसान ॿियो को बि न थींदो, पर पोइ बि माण्हू पार्टी जो ख़्यालु कंदा ऐं पार्टी जे करे वोट मीर साहब खे ॾींदा। होॾां बि शफी ख़ान वर्क ते निकिरी पियो आहे। छा शफी ख़ान जी चढ़ण जी चांस आहे या न? शफी ख़ान खां खटण जा चांसिस मुंहिंजा वधीक आहिनि सुल्तान ख़ान। न आकिल खान न, शफी ख़ान जो तोखां वधीक राज आहे। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां खां ऐं असां खां वधीक इहो शफी ख़ान चालाक आहे। शफी ख़ान जो मिसाल हिकु बामण जी आहे। ॾिसो कोन था त शफी ख़ान ग़रीब माण्हुनि जूं दिलियूं खटण जे लाइ गॾह गाॾनि ते वेही जुलूस कढियो ऐं न ॼाण वरी अलाए कहिड़ी शइ ते वेही जुलूस कढंदो जंहिंखे ॾिसी असां सभिनि जे ॾंदनि में आङुरियूं अची वेंदियूं। मां तव्हां सां वाइदो थो कयां, जेकॾहिं तव्हां मूंखे वोट ॾेई कामयाब करायो त हिन मीर कंद खे हिन शहर मां ॿाहिरि कढी अॼु तव्हांजे सुजाग थियण जो ॾींहुं आहे। जेकॾहिं अॼु बि तव्हां सुजाग न थियो त पोइ ख़ुदा जो कसम तव्हां जूं पोयूं नसलूं हिन मीर साहब जो लोड़ींदियूं। तव्हां सभु हिन इलेक्शन में मूंखे वोट ॾेई कामयाब करायो। तव्हां सां वाइदो थो करियां त तव्हांजे लाइ ही शहर
गुलजार बड़ा शरीफ जी सर जी, मां जलसे जी पूरी तैयारी करे छॾी आहे। बसि कुझु दोस्त नाराज़ आहिनि, उन्हनि खे राज़ी करण जी कोशिशि कयां पियो। सर इंशाल्लाह ईअं ई थींदो, पर जेके अॻिली इलेक्शन में मुंहिंजी हेल्प करे रहिया उहे हींअर पाण इलेक्शन जो फार्म भराए बीठा आहिनि। सर उन्हनि खे जेकॾहिं हथु न खणायोसीं त पोइ शफ़ी ख़ान जी जीत पकी आहे। ओके सर। अकिल ख़ान, इलेक्शन में तोखे 50% खटण जो बि चांस कोन्हे। पोइ हरूभरू मुंहिंजा छो थो वोट ख़राबु करे। जेको बि तव्हां ख़र्चु कयो आहे मां भरे ॾियण लाइ तयारु आहियां। उन करे तव्हां मुंहिंजी फेवर में हथु खणी वञो। मीर साहब, इलेक्शन में खटण हाराइण त कमु आहे, पोइ तव्हांखे मुंहिंजे हाराइण जो ॾुख छो पियो थिए? उहो इन करे त तूं पाण त ॿुॾंदे पर मूंखे बि गॾु खणी हलंदी। तव्हांखे कहिड़ी परवाह मीर साहब, तव्हांजी त सीट पकी आहे। अॻी इलेक्शन में तव्हां मूंसां सभु गॾु हुयो, तव्हांजो ई साथ हुयो, तॾहिं त मूंखे को बि लोॾो न हुयो। नबन ख़ान जा 2-2.5 वोट बि कोन थी, उन बि वञी फार्म भरायो। दातल ख़ान, शफ़ी ख़ान, नवाब ख़ान सभिनी फार्म भराया। अञा त ख़बर ई न आहे अलाए केतिरा ज़ाहिर थींदा। उन सां फ़ाइदो सिर्फ़ु तव्हांखे ई पवंदो मीर साहब। धूड़ फ़ाइदो पवंदो। मुंहिंजा वोट त ख़राबु थियनि पिया, फ़ाइदो शफ़ी ख़ान खे पवंदो। जेकॾहिं तव्हां हथु न खयो त बादी शफ़ी ख़ान खणी वेंदो। मां हथु कोन खणंदो साईं, पोइ छो न मूंखे खणी 500 वोट मिलनि। ॿुधी सुल्तान, सर पोइ छा सोचियो था? हथु खणंदो, पर इन करे उन इनकार कयो आहे त ॿीहर वॾो वात फाड़ींदो। सर पोइ त तव्हांखे ॿियनि जा वात बि भरणा पवंदा। ॾींदासीं न मोह, जेको माल गॾु कयो आहे उहो त इहे सभु कमीना रड़े खाई वेंदा। मुंहिंजा मारवाड़ो, तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ खां अस्सलाम वालेकुम। दोस्तो, तव्हां मीर साहब खे घणा ई चकर वोट ॾिना, लेकिन मीर साहब जेके वाइदा कया उहे वाइदा तव्हां सां हिकु बि न निभायो। अगर तव्हां मूंखे इलेक्शन में खटरायो, दातर ख़ान जो वाइदो आहे ऐं वचन थो कयां तव्हां सां त मां तव्हां लाइ जेके बि रोड रस्ता आहिनि सभु पका कराईंदुसि। मुंहिंजो शान, मुंहिंजो शान, दातर ख़ान, मुंहिंजो शान, मुंहिंजो शान। तालीमी मयार खे बहितर बणाए पोइ सुख जो साह खणुसि। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां, अलाह उहो ॾींहुं कंदो ऐं मां तव्हांजे दुआउनि सां मरकज़ में फैमिली हॉल में उते वेहंदुसि दोस्तनि सां, ऐं उते इन मीर साहबड़े खे गिचीअ में हथु विझी तव्हांजे वोटनि जो, तव्हांजे पाईअ जो हिसाब वठंदुसि। मुंहिंजो शान, मुंहिंजो शान, मुंहिंजो शान, मुंहिंजो शान। बसि हाणे मां तव्हां खां हथ अदब जा ॿधी करे तव्हां खां इजाज़त वठंदुमि। इलेक्शन में पंहिंजे मुड़सीअ सां इन्ही मीर साहबड़े खे करे ॾिसणो आहे त अवाम जी ताक़त केतिरे हद ताईं आहे। काॾे पिया वञो मीर? दोदा वारा ॿाहिरि निकिरी विया आहिनि। पोइ तव्हां काॾे पिया वञो? हिन वक़्तु कुर्बान वारे जो झेड़े ते इरादो आहे। कुर्बान वारनि जो झेड़े ते इरादो आहे त छा असां कॉलेज छॾे भॼी वञूं? झेड़ो त झेड़ो सही, पर वापसि कोन मोटंदासीं। थोरा असां बि कोन हूं, पूरो धण हूं धण। झेड़ो कयूं न त कंदासीं। ॾिसां त कुर्बान छा थो करे। अचो मूंसां।
तव्हां सभिनी जी भलाई हिन में आहे तो वापस मोटो जेकॾहिं न मोटूं त पोइ ज़िले जो गुमान आहियां ज़िले जो तव्हांखे हाणे ई ख़बर पइजी वेंदी त तव्हांजो हशर मां छा थो